मोरो ख़बर शामिल कजेदी मोरो सिंध खां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक प्रोफेसर शमशाद सुमरो वल्द फ़तह सुमरो 6 सेप्टेम्बर 1963 ते मोरो तालके मोरो ज़िले नौशरो अफरोज़ में ॾियाओ। हिन प्राइमरी तालीम सिंधी 5 दर्जा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दिलचंद अहमद शाह मंझा पास किया। मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल मोरो 1978 में इंटर मेहरान कॉलेज मोरो 1980 में पास कई। BA 1984 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां पास कई। शमशाद सुमरो ट्रिपल MPA है। MA सियासत पॉलिटिकल साइंस 1986 में MA माशियात इकनॉमिक्स 1988 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां पास कई। जॾहिं त MA सिंधी अदब 1990 शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां पास कई। B.Ed 1990 अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां कई। प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो जूं 1987 में GST थियो। संदसि पहिरीं मुक़ररी फर्स्ट पोस्टिंग गवर्नमेंट मिडल स्कूल माखंड में थी, जितां संदसि बदली गवर्नमेंट मिडल स्कूल मनोड़ो में थी, जिते 1989 खां 1990 ताईं रहियो। उन बाद 1990 में संदसि तरक्की प्रोमोशन ST तौरु थियो ऐं संदसि मुक़ररी गवर्नमेंट हाई स्कूल मुबारक बुरड़ो थियो हो। 1993 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे सिंधियुनि जो लेक्चरार थियो ऐं 8 अप्रैल 1993 ते गवर्नमेंट कॉलेज टंडो जाम में ज्वाइन कयईं, जिते 31 दिसंबर 1996 ताईं रहियो ऐं 1 जनवरी 1997 ते उस्ताद बुखारी गवर्नमेंट कॉलेज दादूअ में ज्वाइन कयईं, जिते मार्च 2006 में असिस्टेंट प्रोफेसर जो प्रोमोशन थियसि ऐं पोस्टिंग साॻी कॉलेज दादू में थियसि। 1968 में एसोसिएट प्रोफेसर तौरु प्रमोशन थियसि ऐं 26 जून 2018 ते गवर्नमेंट मेहरान डिग्री कॉलेज मोरे में ज्वाइन कयईं, जितां 5 सेप्टेम्बर 2023 ते रिटायर थियो। पाण सिंध यूनिवर्सिटी मां MA फुल पिण कई अथई, जंहिंजो उनवान आहे शाह नसीर नौशराई ऐं संदसि सिलसिले जे शाइरनि जो तहक़ीक़ी जाइज़ो।